नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी। आऊं आहियां संझा सैयद। हल्ला से हेडलाइन सिर्फ कराची यूनिवर्सिटी में चीनी उस्तादन जे गाॾीअ ते आपघाती बम हमलो। टिनि चीनी उस्तादनि समेत 4 ॼणा मारिजी विया। रेंजर्स एहलकारनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी। सिंध पुलिस मूजिबि यूनिवर्सिटी अंदरि औरत बमबार चीनी उस्तादनि जी गाॾी वेझो धमाको कयो। मारिजियलनि में 2 लेडी टीचर्स, हिकु मर्द ऐं हिकु ड्राइवर शामिल। CTD इंचार्ज राजा उमर ख़ताब मूजिबि हिकु औरत धमाको कयो जेका रेकी खां पोइ कयो वियो। बारूदी मवाद मक़ामी नथो लॻे। स्कूल बैग वांगुरु का डिवाइस ठाही पई हुई जंहिंखे आपघाती बमबार पंहिंजे थेले में लॻायो हो। बम डिस्पोजल स्क्वाड जी रिपोर्ट मूजिबि धमाके में 3 खां 4 किलोग्राम बारूदी मवाद इस्तेमालु कयो वियो। मारिजियल चीनी शहरनि समेत 4 लाश पोस्टमार्टम लाइ जिना अस्पताल में मुंतक़िल कया। कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती बम धमाके जा CCTV फुटेज मंज़र आम ते अची विया। फुटेज में ॾिसी सघिजे थो त बुरको पातल औरत वेन वेझो ईंदे ई पाण खे धमाके सां उॾाए रही आहे। कराची यूनिवर्सिटी लाॻापियल शोबे ॾांहुं वञी रही आहे वेन। गाॾी भरिसां मोटरसाइकिलुनि ते रेंजर्स एहलकार बि नज़र अचनि था। उन दौरान शोबे ॿाहिरां हिकु औरत बीठल नज़र अची रही आहे। जीअं ई गाॾी उन जे भरिसां पहुचे थी त हू पाण खे धमाके सां उॾाए थी। बंदिश पयल तंज़ीम BLA धमाके जी ज़िम्मेवारी क़बूल करे वरिती। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी इस्लामाबाद में चीनी सफारतखाने आमद। शहबाज शरीफ चीनी नाज़िमुल उमूर सां मुलाक़ात करे कराची धमाके में चीनी शहरनि जे मारिजन ते ॾुख जो इज़हार कयो। वज़ीर आज़म चीनी शहरनि जे सिक्योरिटी वधाइण ऐं वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह खे सुभाणे कराची पहुचण जी हिदायत करे छॾी। चवे थो जेसीं ताईं चीनी शहरनि ते हमले में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थींदा तेसीं ताईं सुख सां न वेंदासीं। हमले में मुलविस जवाबदारनि खे इबरत जो निशानो बणायो वेंदो। वज़ीर आज़म जो सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां बि फ़ोन ते राब्तो। धमाके जा तफ़सील मालूम कयईं। पीपल्स पार्टी मुल्क जो आइन टोड़ण वारे मामले जी जांच जो मुतालबो करे छॾियो। सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हू वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी काबीना जो हिस्सो थी रहियो आहे ऐं सुभाणे परॾेही वज़ीर तौरु हलफ़ खणंदो। सदर पाकिस्तान जी कुर्सी ते वेठल शख़्स बि साज़िश में मुलविस आहे। जांच थियणु घुर्जे त राति जी उंधाए में छा थियो। इमरान ख़ान मूंखे छो न बचायो जी मुहिम हलाए पियो। ईअं नथो थी सघे त आइन टोड़ियो वञे ऐं उन जी सज़ा न ॾिनी वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी कराची यूनिवर्सिटी में बम हमले खे पाकिस्तान जी तरक़ी अमन ख़िलाफ़ साज़िश करार ॾींदे चयो आहे त हमले जो हर फोरम ऐं हर सतह ते जवाबु ॾिनो वेंदो। बलोच भेनरुनि ऐं भाइरनि जे नाले ते हमला करे उन्हनि जी तरक़ी में रंडक विधी पई वञे। कंहिं दहशतगर्द ग्रुप खे बलोच नौजवाननि खे नुक़सान पहुचाइण जी इजाज़त न ॾींदासीं। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी चीनी कॉन्सुलेट आमद। कौंसल जनरल सां मुलाक़ात। धमाके में चीनी शहरनि जे मारिजण ते अफ़सोस जो इज़हार। वॾे वज़ीर चीनी कौंसल जनरल खे वाक़े जी मुकमल जांच जी ख़ातिरी कराईंदे चयो आहे त कुझु साज़िशी अंसरनि खे पाक चीन दोस्ती पसंदि न आहे। इन क़िस्म जी सोच ऐं किरदारनि खे सख़्तीअ सां मुहरियो वेंदो। पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह ऐं ॿियनि पारां कराची धमाके जी मुज़ाहमत। सूबाई वज़ीर शर्जील मेमण, नासिर हुसैन शाह, मुकेश कुमार चावला ऐं ॿिया वज़ीर बि कराची यूनिवर्सिटी में धमाके वारे हंधि पहुता। धमाके वारे हंधि जो जाइज़ो वरितो। शर्जील मेमण धमाके ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त हीउ हादसो इन पर दहशतगर्दी आहे। जांच कमेटी जोड़ी आहे। पुलिस ऐं ॿिया इदारा जांच करे रहिया आहिनि। बुज़दिल माण्हू अहिड़ी कार्रवाई करे सघनि था। धमाके में मुलविस दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी।
वफ़ाक़ी हुकूमत ईद उल फितर ते चइनि मोकलुनि जो ऐलान करे छॾियो। ईद जे मौक़े ते 2 खां 5 मई ताईं मोकलूं हूंदियूं। नोटिफिकेशन जारी। फल्कियात जे माहिरनि पारां 2 मई ते शवाल जो चंड नज़र अचण जी अॻकथी। लाहौर हाई कोर्ट हमज़ा शहबाज जी हलफबरदारी बाबति दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। फ़ैसिलो सुभाणे सुबुह जो ॿुधायो वेंदो। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त कोशिश कई सदर जो मुकमल एहतराम कयो वञे, पर लॻे थो त खेसि इहा ॻाल्हि पसंदि न आई। सबर जो मुज़ाहिरो कंदे मामिलो असेंबली मोकिलियो हो। उते जेको अदालती हुक्मनि जो हशर थियो सभिनी ॾिठो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 1 मई खां सॼे मुल्क में बिजली जी लोड शेडिंग मुकमल ख़त्म करण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म जी सदारत हेठि बिजली जी लोड शेडिंग ते हंगामी इजलास। वज़ीर आज़म खे ब्रीफिंग में ॿुधायो त 1 साल खां बंदि पियल 27 बिजली घरनि मां 20 खे फ़ाल कयो वियो आहे। 20 बिजली घरनि जे ॿीहर हलण सां बिजली जी पैदावार वधी आहे। ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े सररोगा में दहशतगर्दनि जो सिक्योरिटी फोर्सिस ते हमिलो। 2 जवान शहीद। ISPR मूजिबि दहशतगर्दनि जी फायरिंग में लांस नाइक उमर अली ख़ान ऐं सिपाही मोहम्मद सिराजुद्दीन शहीद थी विया। दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ इलाइक़े में क्लियरेंस ऑपरेशन जारी आहे। पाक फ़ौज दहशतगर्दी जी लानत खे ख़त्म करण लाइ पुरज़म आहे। बहादुर जवाननि जूं अहिड़ियूं क़ुर्बानियूं असांजे अज़म खे वधीक मज़बूत कनि थियूं। इमरान नियाज़ी हिटलर का शागिर्द है और हिटलर की सियासत को पाकिस्तान में नाफिज करना चाहता है। आज पाकिस्तान में जो इमरान नियाज़ी साहब खुद को हीरो बनाने की कोशिश कर रहे हैं, ये पाकिस्तान की आज़ादी के हीरो नहीं, पाकिस्तान की आज़ादी के विलन हैं। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल इमरान ख़ान खे हिटलर जो शागिर्द करार ॾेई छॾियो। चवे थो इमरान ख़ान हिटलर जी सियासत में पाकिस्तान में वञणु चाहे थो। हुन नार जे मुल्कनि सां नाता ख़राब करे छॾिया आहिनि। इमरान ख़ान मुल्क जी मईशत ऐं परॾेही पॉलिसी तबाह कई। नियाज़ी मुल्क जी आज़ादी जे लाइ हीरो न पर विलन आहे। लाहौर जी अदालत कराची मां गुम जणायल नीगरी दुआ ज़हरा खे पंहिंजी मर्ज़ी मूजिबि फ़ैसिलो करण जो इख्तियार ॾेई छॾियो। पुलिस दुआ ज़हरा ऐं नौजवान ज़हीर अहमद खे सख़्त सिक्योरिटी में मॉडल टाउन अदालत में पेश कयो। दुआ ज़हरा जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत में पंहिंजो बयान कलमबंद कराईंदे चयो आहे त हू महफ़ूज़ आहे ऐं संदसि हयाती खे को ख़तरो न आहे। अदालत छोकिरी खे दारुल अमान मोकिलण जी पुलिस जी इस्तदार रद्द करे छॾी। तहरीक इंसाफ़ पारां मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में इलेक्शन कमीशन ऑफिस ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरा। इस्लामाबाद ऐं कराची में PTI कारकुननि जो इलेक्शन कमीशन ऑफिस ॿाहिरां एहतजाज। चीफ इलेक्शन कमिश्नर जी इस्तीफ़ा जो मुतालबो। बलूचिस्तान जे इलाइक़े पस्ती में कोच कल्टी, 4 मुसाफ़िर फ़ौत, 8 खां वधीक ज़ख़्मी। मेहर भरिसां मंगवाणी रोड ते ट्रैक्टर कल्टी, ड्राइवर फ़ौत थी वियो। सन भरिसां ॻोठ रारड़ी में नींगर टैंकर हेठां चीभाट जी फ़ौत थी वई। ऐं बनियाकिल में मासूम बारडो खुलियल गटर में किरी फ़ौत थी वियो। बशीराबाद पाड़े में इस्माइल चौहान गटर में किरी फ़ौत थियो। फ़ौती बारडे जे वारसनि जो टाउन कमेटी इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज।